बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सही मुझो नालो इज़हार अहमद जूणे जो आहे। मां पाण शिकारपुर जो आहियां। मुंहिंजी कराची NICVD हेल्थ में वेटर जो तौरु मां मुलाज़िम हुयुमि ऐं एडमिन ऑफिस में मुंहिंजी ड्यूटी हूंदी हुई। सर मां 2 साल पहिरियों 2 ॾींहं मां मोकल कई, उहो बि राति जो 8 बजे। मजबूरी हुई, एमरजेंसी इलाही, जेको अमर जी तबियत मुंहिंजी इलाही ख़राबु थी पई ऐं क़ुर शरीफ़ सां मां साईं उहो एडमिन जा जेके बि मुंहिंजा इंचार्ज हुया, मलिक हमीदुल्ला ख़ान नियाज़ी साहिबु, उनखे मां वॉइस ते, व्हाट्सअप ते ऐं मोबाइल ते मैसेज न साईं मां वञा थो। हुन चयो ठीकु आहे, ओके कर वञ। जंहिंमहिल मां 3-4 ॾींहं खां पोइ मोटी आयुमि त मूंखे मलिक हमीदुल्ला जे ऑफिस वारनि मूंखे न रखियो। उते चाचा सग़ीर आहे जेको मुहाजिर हुयो, चाचा सग़ीर आहे, उन न रखियो। उन खां पोइ सर मां मलिक डायरेक्टर नदीम कमर ॾे वियुमि त उन चयो ठीकु आहे, तुंहिंजी ग़लती आहे, तुंहिंजा मसला तूं वञ। उन हेठि लही आयुमि त हैदर अवान आहे जेको डिप्टी डायरेक्टर आहे, उन मूंखे जॉइनिंग न ॾिनी। उन हथु करे चयो यार हाली जॻह न आहे, 2 महीना रखी करे चयो महीनो करे रखो। वरी 2 महीने खां पोइ वियो मांसि, हे ई मासूम मज़ा खणी वियो मांसि, इलाज कया मां त मुंहिंजा बदतमीज़ी कई, ॾाढा मूंखे माना दड़का ॾिनई। वरी साईं मां वरी 15 ॾींहं 20 ॾींहं रखी करे मां क़ुर शरीफ़ खणी वियुमि। साईं हिन क़ुर शरीफ़ सदिके मुंहिंजे बचनि जे मथां रहम कयो। त हुन जॻह चाढ़े ते वेठो, जॻह ते चाढ़ी, पर मुंहिंजो हे क़ुर शरीफ़ मूंखां न वरितो न रहंदो। मूंखे छॾिबा ॾिनई सिक्योरिटी गार्डनि खे घुराए करे, मूंखे माना ॻीचण वठी ॿाहिरि कढायईं, तशदुद करायईं। मां चयोमांसि मासूम ॿार आहिनि, मूंखे मासूम ॿारनि खे धिकारे कढी छॾी। बसि वस वारनि खे इहा ई अपील आहे त मूंखे नौकिरी ते बहाल कयो वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। हेल्थ मिनिस्टर आहे, हेल्थ सेक्रेटरी आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं PP चेयरमैन बिलाल भुट्टे खे हथ ॿधी हिन क़ुर जे सदिके मूंसां इंसाफ़ कयो ऐं मूंखे नौकिरी ते बहाल कयो वञे। हे मुंहिंजे घर जी हालात आहे। हे ॾिसो साईं, हे मां ग़रीब माण्हू घर आहे, मां काॾे वञा। असां खे इहा ई अपील आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, मूंखे नौकिरी ते बहाल कयो वञे। ख़ुदा वास्ते हिन हथनि खे ॾिसो जेको क़ुर शरीफ़ ॾिनो आहे त उनखे मञियो, मूंसां इंसाफ़ कयो। तव्हांखे अलाह वधाईंदो। अलाह ताला बि मुंहिंजी आवाज़ उथारे। बड़ी महिरबानी।